एक ॿी ख़बर खां ॿी वांखे आगाही ॾींदा त सिंध हाई कोर्ट अडियाला जेल में पीटीआई बानी ॿियनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में पीटीआई बानी जी सिक्योरिटी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालती हुक्म ते दरख़्वास्त ॾींदड़ जे वकील खे घरू खाते जे जवाब जी कापी ॾिनी वई। अदालत वफ़ाक़ी घरू वज़ारत जे जवाब खे अदालती रिकॉर्ड जो बि हिसो बणाए छॾियो। सिंध हाई कोर्ट अडियाला जेल में पीटीआई बानी ॿियनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में पीटीआई बानी जी सिक्योरिटी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालती हुक्म ते दरख़्वास्त ॾींदड़ जे वकील खे घरू खाते जे जवाब जी कापी ॾिनी वई। अदालत वफ़ाक़ी घरू वज़ारत जे जवाब खे अदालती रिकॉर्ड जो बि हिसो बणाए छॾियो। सिंध हाई कोर्ट अडियाला जेल में पीटीआई बानी ऐं ॿियनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर, सिंध हाई कोर्ट में पीटीआई बानी जी सिक्योरिटी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी निदा, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी से बदल बरुकनी प्रिंसिपल बेंच अडियाला जेल में कैद बानी पीटीआई समेत ॿिया जेके अॻवान आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी जी यकीन ॾियण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी सरबराही में बरुकनी बेंच ॿुधणी कई। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अब्बासी अडियाला जेल में बानी पीटीआई की सिक्योरिटी फराहम करण बाबति दाख़िल दरख़्वास्त ते जेको आहे त वफ़ाक़ी वज़ारत दाख़िला जेके घरू खाते वारो पंहिंजो वज़ारत आहे उन पारां जवाब जमा करायो वियो। अदालती हुकुम ते दरख़्वास्त गुज़ार खे जेको आहे त घरू खाते पारां दाख़िल जवाब जी कापी बि फराहम कई वई। अदालत चयो त वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला पारां जेको जवाब जमा करायो आहे इहो अदालती रिकॉर्ड जो हिसो बणायो पियो वञे। अदालत चयो त ही जेल जा कैदी आहिनि ऐं पीटीआई समेत ॿिया जेके आहिनि त उनखे सिक्योरिटी खे यकीनी बणायो वञे। वफ़ाक़ी हुकूमत जेल जी सिक्योरिटी खे मुसलसिल जाइज़ो वठंदी रहे। अदालत इहो बि हुकुम ॾींदे चयो त जेकॾहिं ज़रूरत हुजे त जेके बि लाॻापियल हुकाम आहिनि उन जेल जे अंदरि ऐं ॿाहिरि जेके आहिनि त सिक्योरिटी वधाए छॾनि। दरख़्वास्त गुज़ार जो अदालत में इहो चवणो त ख़दशा आहिनि त जेके बि मुतलका फार्म आहिनि उन्हनि सां रिजू कयो आहे पर अञा ताईं का बि जेको आहे त उनजी ज़िम्मेवारी क़बूल नथा कनि ऐं ना ई सिक्योरिटी ॾियनि था ऐं बानी पीटीआई ॿियनि अॻवाननि खे ख़तरो आहे उनजी जान खे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील इहो बि मौक़िफ़ अख़्तियार कयो त पीटीआई जेको बानी आहे उनजी सिक्योरिटी वधाई वञे। एडिशनल अटॉर्नी जनरल पाकिस्तान वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत खे ख़तरात खां बि पेश नज़र इंतज़ामिया खे आगाह कयो आहे। चीफ जस्टिस अकील अब्बासी चयो त एडिशनल अटॉर्नी जनरल खे त अवां जेको आहे त ॾिसी वठो हिफ़ाज़त करण जी ज़िम्मेदारी ऐं सरहदनि पार जी ज़िम्मेदारी जेके धमकियूं ॾियण वग़ैरह इहो संजीदा मसइलो आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो मसइलो आहे न कि सूबाई हुकूमत जो। अदालत जेको आहे त दरख़्वास्त उकराए छॾी आहे ऐं बानी पीटीआई खे सिक्योरिटी फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।